नाज़रीन, अॼु सॼी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। समूरा इदारा अॼु मोकल करे आरामी आहिनि, पर मज़दूर ॿिनि वेलनि जी मानीअ जी ॻोल्हा लाइ मज़दूरी करे रहिया आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे ठटे मां रशीद जाखरो। जी रशीद। हाँ जी है, सॼी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, पर असां वटि अॼु बि मज़दूर ॿ वेला मानी खाइण जे लाइ परेशान आया आहिनि। उहो उन आलमी ॾींहं ते जिते तमामु इदारा तमामु माण्हू जेके आहिनि उहो इन मज़दूरनि जे आलमी ॾींहं जी मुनाफ़िज़ सां जेका छुटी थी आहे उन में आरामी आहिनि, पर मज़दूर अॼु बि मज़दूरी करे पियो। टे वेला मानी जे लाइ उहो परेशान आहे। असांखे ॾेखारींदा हलूं त ठटे जा मज़दूर अॼु उनखे मोकल करण बजाए आराम करण बजाए हू मज़दूरी करे रहिया आहिनि। संदन इहो चवणु आहे त असां ॿ वेला मानी लाइ परेशान आहियूं। असीं जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं बि मज़दूरी छुटी करियूं था त असांजा बचा बुख मरनि था। तंहिं करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमती सतह ते मज़दूरनि जे भला ऐं बहबूद जे लाइ बि को काराइतो क़दम खणी सघिजे त हू बि मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते पुरसुकून तरीक़े सां पंहिंजे बचनि में वेही हिकु ॾींहं जी छुटी करे सघनि। पर बदकिस्मती सां पाण वटि इन क़िस्म जी का प्लानिंग न आहे जंहिंमें मज़दूरनि खे को रिलीफ मिली सघे। जी।